ने पंहिंजो कई माऊं ऐं भेणूं बुरका पहिरियूं थियूं, माशाअल्लाह ख़ासी ॻाल्हि आहे, बुरका पहिरियूं थियूं ख़ासी ॻाल्हि आहे, ने बुरको पाइण कंपलसरी है, करो है, औरतें के पर्दो करण कंपलसरी है, फर्जियात है, अड़ो ना कि औरत पर्दो करे तंहिं भले न पर्दो करे तंहिं भले, अड़ो ना, बल्कि इस्लाम नीला करे पर्दो कंपलसरी रखी विधें, जेकॾहिं को औरत पर्दो नथी करे तो क़यामत वारे ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन जे दरबार में औरत गुनहगार थींदी। ने मर्द मथे जरूरी है जे पंहिंजी औरत के पर्दो कराए। इस्लाम गैरत वारो मज़हब है, इस्लाम गैरत वारो मज़हब है, ने मुसलमान गैरतमंद हूंदो है, पण बुरका अहिड़ा पहिरीं पंहिंजे हिकिड़ो मालणा जा आलिम चए थो न बुरके मथां हिकिड़ो बुरको अञा हुअणो खपे, अहिड़ा टाइट ने फैशन वारा बुरका मुसलमान औरतूं पहिरियूं थियूं। बुरको पहिरें जो हुकुम कोन्हे लाइ जो औरत जो जेको लिबास रहियो, औरत जो जेको लिबास रहियो, औरत जेको दागीना पहिरे इन मथे कंहिंजी नज़र न पए, तो बुरको पिंड फैशन वारो है, तो बुरको अहिड़ो बुरको पहिरे जी ज़रूरु करो औरत के। मुंहिंजो माउ ऐं भेणूं जेकॾहिं मुंहिंजी आवाज़ सुणे थी, तव्हांखे घुरिजे त बुरका जेकॾहिं पहिरियो त खुला बुरका पहिरियो, ई मुंहिंजी हिकिड़ी सलाह आहे। खुला बुरका ने सादा बुरका औरत के होना खपे, जंहिंजी वजह से औरत हया शर्म वारी नज़र अचे। खुला बुरका ने सादा बुरका होना खपे, ऐं जेकॾहिं औरत टाइट बुरका पहिरे थी, फैशन वारा बुरका पहिरे थी, तो इस्लाम के अंदर ही तमाम चीज़ों मनाई है, इस्लाम के अंदर ही तमाम चीज़ों मनाई है। वला युब्दीन ज़ीनतहुन्ना इल्ला मा ज़ाहरा मिन्हा, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो औरतें के खपे तो पंहिंजी ज़ीनत ज़ाहिर न कयें। औरत जो लिबास इनजी ज़ीनत है, औरत जा दागीना इनजी ज़ीनत है, औरत जा दागीना खाली इन जो घर वारो इन जो धणी इन मत नज़र पई सके थी। औरत जो को लिबास पहिरे थी इन जी नज़र इन जे धणी जी पई सके थी। दुनिया के अंदर जेकॾहिं को मर्द इन मथे नज़र विझे तो, इन जे दागीने मथे नज़र विझे तो, या इन जे लिबास मथे नज़र विझे तो नज़र पए थी त हीअ औरत गुनहगार है। कुरेला इन जा जेको दागीना जेको हीअ औरत पहिरे, ये लिबास जेको हीअ औरत पहिरे, इनके न्यारे जो हक़दार इन जो धणी है। तो औरत की घुरिजे जेको दागीना पहिरे या लिबास पहिरे तो इनके ढके विझे, चाहे बुरके से ढके तंहिं भले, वॾी पछड़ी हुए तंहिं भले इनसे ढके, तंहिं भले खोंबी हुए तंहिं भले इनसे ढके, पर औरत के इस्लाम पर्दो फर्ज कहें, औरत मथे पर्दो कंपलसरी है। जेकॾहिं को औरत पर्दो नथी करे तो क़यामत वारे ॾींहुं औरत गुनहगार थींदी। तो खाली सुणे पूरतो न सुनो, तकरीर खाली सुणे ला करे न सुनो, बल्कि अमल करे ला करे सुनो। जे जेकी पण असां ने तकरीर जे अंदर क़ुरान हदीस जूं ॻाल्हियूं सुयूं हुई, इन मथे इंशाअल्लाह अमल करे जी कोशिश कंदासीं, तॾहिं इन प्रोग्राम जो फ़ाइदो थींदो, तॾहिं इन मजलिस ने महफ़िलें जो फ़ाइदो थींदो। खाली पाण सुणी करे ने वाह वाह करे ने उथी वेंदासीं, अमल नहीं कयूं तो समाज ऐं मुआशरे जे अंदर बुराइयूं वधनियूं, घटे नहीं बुराइयूं, पंहिंजे अंदर सुधार इस्लाह नहीं थिए। तो मां ऐं भेण खे घुरिजे त अल्लाह रब्बुल आलमीन फरमातो वकरन फी बुयूतिकुन्न वला तबरजन तबरुजुल जाहिलियतिल ऊला, ऐं मुसलमान जो औरतों आला करे आजा घर जाए करार होना खपे, आजी इज्जत आजो नामूस आजे घर जे अंदर घरें करता जरे बाहर निकरो तो अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए पर्दो करने घरें करता बाहर निकरो। छेली हदीस सुनाए करे मुझे बयान के खत्म कया तो जो कोई गुनाह कई मुसलमान औरतें जे अंदर मौजूद है। अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो लान अल्लाह, अल्लाह जी लानत वसे थी उन औरत मथे, किन औरत मथे जो को औरत पंहिंजा नैण बनाए थी, अबरू जो को औरत पंहिंजा नैण बनाए थी, ब्यूटी पार्लर के अंदर वही करे पंहिंजा नैण बनाए थी। अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए अहिड़ी औरतें मथे अल्लाह रब्बुल आलमीन जी लानत वसे थी। नैण बनाए वारी औरत मथे ने बनाराए वारी औरत मथे ॿिन्ही मथे अल्लाह जी लानत वसे थी। जो को औरतों पंहिंजा नैण बनाई थियूं, अबरू बनाई थियूं खूबसूरती ला करे, उन्हीं मथे पण अल्लाह रब्बुल आलमीन जी लानत वसे थी। ऐं जो को मेकअप कई थी औरतों या जो को औरतों ने जो अबरू बनाई थी उन्हीं मथे पण अल्लाह रब्बुल आलमीन जी लानत वसे थी। ये अल्लाह जी तख्लीक के अंदर फेरफार है। अल्लाह रब्बुल आलमीन अल्लाह चए तो लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम, असां इंसान के खूबसूरत शक्ल में पैदा कियो है। अल्लाह रब्बुल आलमीन जो को शक्ल ॾिने आंखे पसंद न तो कई माऊं ऐं भेणूं पिण जो चेहरे के धुराई थियूं, तरह तरह जा मेकअप कराई थियूं। तो इस्लाम के अंदर खाली मेकअप औरत पिण जे धणी ला करे सके थी, पर मेकअप के अंदर जेकॾहिं औरत नैण बनाए थी तो इस्लाम के अंदर हराम है। नैण जेके पाण चऊं था
जेकॾहिं औरत बनाए थी नैण त अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन जी तरफ़ ते औरत मथे लानत वसे थी ने औरत पंहिंजे मथे जे अंदरि नकली वार पण जोड़े नथी सघे। ये अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस है कि औरत जा वार ओछा हुआ त इन वार जे अंदरि नकली वार पण औरत मिलाए नथी सघे। अहिड़ी तरह अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो कई हदीसूं औरतुनि जे हवाले से जेको मूं वटि टाइम न आहे जेको आउं साम्हूं बयानु कयां बस इन चंद ॻाल्हि मथे मुंहिंजे तकरीर खे मुंहिंजे बयान खे ख़तमु कयां थो। अल्लाह रब्बुल आलमीन वटि दुआ त अल्लाह रब्बुल आलमीन पांखे पंहिंजे हिते अचण खे पंहिंजे वेहण खे अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बारगाह में क़बूल ऐं मक़बूल अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पांखे जेकी बि सो पहले मूंखे मुंहिंजे मिणी सुणे वारे खे अल्लाह रब्बुल आलमीन अमल करे जी अल्लाह तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पांखे घड़ी घड़ी अहिड़ा क़ुरान हदीस जा प्रोग्राम रखी अल्लाह रब्बुल आलमीन पांखे तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन जेको भाउ बेनमाज़ी अल्लाह उन खे सच्चा पक्का नमाज़ी बनाए। जेको माऊं ऐं भेणूं बेनमाज़ी ऐं नमाज़ नथा पढ़े अल्लाह उन खे सच्चा पक्का नमाज़ी बनाए। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी इज़्ज़त जी हिफ़ाज़त अता फरमाए। अल्लाह पंहिंजे माल ऐं मिल्कत मस्जिद ऐं मदरसे इज़्ज़त ऐं आबरू जी अल्लाह रब्बुल आलमीन हिफ़ाज़त अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पांखे एक ऐं नेक बनाए। जंहिं सुधी दुनिया में अल्लाह पांखे ज़िंदा रखे इस्लाम जी हालत में ज़िंदा रखे जॾहिं पंहिंजी मौत अचे त इस्लाम जी हालत में कलमे शहादत मथे मौत अचे। आमीन सुम आमीन वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।